इन सिंधी प्रोग्राम में ॾिनो वियो 50,000 रुपए जो इनाम, टैबलेट्स ऐं स्मार्ट वॉचूं। पूरी ॼाण जे लाइ ही वीडियो एंड ताईं ज़रूर ॾिसो। 20 नवंबर 2024 ते सीता सिंधु भवन सेंटा क्रूज़ में मल्हायो वियो 683 धमाकेदार शो। इहो हुयो दादा राम पंजवाणीअ जो 113 जनम ॾींहुं। साण साधू टी.एल. वासवाणी ऐं मां हरिदेवी जो बि जनम ॾींहुं मल्हायो वियो। हिन प्रोग्राम जी सूंहं वधाई श्री ईशान ठक्कर साहिब, जिन खे झूलेलाल साईं जी 17वीं पीढ़ी सां सुञातो वेंदो आहे। श्री अशोक जैन, मुस्कान कोटवाणी, आनंद टेकवाणी ऐं काजल चंदीरामाणी जे गीतनि हिकु वणंदड़ माहौल ठाहे छॾियो। मुस्कान कोटवाणी खे डॉक्टर हीरो बादलाणी जे तरफ़ां मिलियो 50,000 रुपए जो कैश प्राइज। सिंधी संगत पारां नर्सरी राइम्स ऐं मां बि एक्टर कॉन्टेस्ट जा प्राइज ॾिना विया। आशा चांद खटंदड़ ॿारनि खे कंप्यूटर, टैबलेट, स्मार्ट वॉचूं ऐं कैश प्राइज़ ॾिना। अहिड़ा सुहिणा प्रोग्राम सीता सिंधु भवन में हर महीने थींदा आहिनि। तव्हीं बि अचो ऐं ही वीडियो दोस्तनि सां शेयर कयो। दोस्तनि खे बि वठी अचो ऐं हिननि धमाकेदार प्रोग्रामनि जो मज़ो वठो। जय झूलेलाल।